नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी से सवाल थी पूछा। हाँ त भक्ति मार्ग में हाँ मंदिरन में वेंदा आहियूं, गुरुद्वारन ते तीर्थन ते। हाँ त मंदिरन जे चारों तरफ चक्कर लॻाईंदा आहियूं। हाँ त इन जो छा अर्थ है? हाँ ॾिसो, ईअं त पाण हर धर्म में ॾिसूं न त ये चक्कर लॻाइण जो सिस्टम आहे। त इहो छो आहे? छो जो पाण स्वास्तिक ॿुधायोसीं न, भई स्वास्तिक जे 4 युग हूंदा आहिनि। त कोई आत्मा त 4 ई युगनि में चक्कर काटे पोइ वरी खां चक्कर काटदी आहे। ईअं दुनिया में चक्कर ई काटदी रहंदी आहे। कोई अधु खां चक्कर काटदो आहे, कोई अंत में ईंदो आहे। ये चक्कर खाइण जो सिस्टम आत्मा खे इहो पतो अथसि। आत्मा कीअं हिन सृष्टि ते 4 युगनि जो चक्कर काटियो आहे। इन करे वैसे त आहिनि आदि सनातन देवी देवता धर्म वारी जेकी आत्मायूं आहिनि, जेकी देवी देवता खे मञदियूं आहिनि न, उन्हनि पूरो 84 जन्मनि जो चक्कर काटियो अथनि। बाक़ी धर्मनि में इहे चक्कर न काटियो अथनि, परंतु वरी बि सभु धर्म वारा हिक ॿिए खे ॾिसी करे कटंदा आहिनि इहे चक्कर आदि। पर हिन जो यथार्थ अर्थ इहो पतो आहे, हिन जो यथार्थ अर्थ परमात्मा इहो ॿुधाईंदो आहे कि आत्मा ही हिन 4 युगनि में चक्कर काटदी रहंदी आहे। हिन करे भक्ति मार्ग में भी मंदिर में, गुरुद्वारनि में या कोई भी धर्म वारा पंहिंजे जेका भी तीर्थ स्थान आहिनि हुनजो ईअं चक्कर काटदा आहिनि। अच्छा, हाँ, ठीक है। ठीक है दीदी। हाँ, थैंक यू। थैंक यू।